ताज़ा अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के टंडोला यार मां ख़बर ॾींदा हलूं त टंडोला यार में पीपी जा महंगाई खिलाफ अलग अलग एहतजाजी मुज़ाहिरा। इन हवाले से तालका चंबड़ सदर रमज़ान मरी पारा चंबड़ में महंगाई खिलाफ एहतजाज किया वयो, जॾहिं तालका टंडोला यार सदर गुलाम कादिर दल जी अगवानी में ख्वाजा स्टाफ हैदराबाद मीरप्रकाश रोड ते वफाकी हुकूमत तरफा बिजली गैस और पेट्रोल जे अगन में वाधारे खिलाफ रोड बंद करे धारणो हयो वयो। बे पासे सिटी सदर आफ्ताब जुने जो पारा सवें कारकुनन सां गॾु टंडोला यार प्रेस क्लब आॾो पिण एहतजाज कियो वयो। एहतजाजी धरणनि में हैदराबाद डिविजनल सदर सैयद अली नवाज शाह रिजवी, जिला जनरल सेक्रेटरी मौला बख्श थेबो समेत पीपी कारकुन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं पीपी सिंधी सदर निसार खोड़ो जे सॾ ते महंगाई खिलाफ अवाम जे हक़नि लाइ रोडनि ते निकिता आहियूं। हिननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे नाकाम पॉलिसियुनि सबबि मुल्क जे ग़रीब अवाम पिड़जी रही है। सिलेक्टेड हुकूमत बेरोज़गारी बदहाली खां सवाइ अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो। हिननि चयो त गैस जी पैदावार सभ खां घणी सिंध मां थिए थी, पर सिंध खे गैस खां महरूम कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में असांजा एहतजाज तेसीं ताईं जारी रहंदा जेसीं ताईं सिलेक्टेड न्याज़ी हुकूमत के घर बेड़ो नथा करे वठूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।